बेपासे अवासा ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद खां लाहौर पहुंची वियो। बिल्कुल नाज़रीन, आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे शरीफ़ भाइरनि सां मुलाक़ात जो इम्कान भी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद खां लाहौर पहुंची वियो आहे। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे शरीफ़ भाइरनि सां मुलाक़ात जो इम्कान भी आहे। अवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी शरीफ़ भाइरनि सां मुलाक़ात जो इम्कान ॿुधायो पियो वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद खां लाहौर पहुची वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा हलूं। हीअ पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद खां लाहौर पहुची वियो आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे शरीफ़ भाइरनि सां मुलाक़ात जो इम्कान ॿुधायो वियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु इस्लामाबाद खां लाहौर पहुची वियो आहे। अहम ख़बर आहे। हिकु भेरो ॿीहर अवासा शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद खां लाहौर पहुची वियो आहे। अवासा ख़बर शेयर कंदासीं। आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शरीफ़ भाइरनि सां मुलाक़ात जो इम्कान ॿुधायो वियो आहे। अवासा ख़बर शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद खां लाहौर पहुची वियो।